ते वल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश अटकिया विया आहिनि जॾहिं त हिक जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए पासे सखर में छित किरण सबबि ॿारड़ो फौत थी वियो आहे जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में बरसाति बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। दादू ज़िले जी गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि हुजण सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फौत जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ॻोठनि जी मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि जॾहिं त हिक जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फौत थी वियो आहे जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में बरसाति बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। दादू ज़िले जे गुज़िरियल 2 ॾींहनि खां बि बिजली बंदि आहे। शहरी सख़्त परेशान आहिनि। दादू जी सूरत हाल मालूम करण लाइ निज़ाम शेख असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। निज़ाम छा तफ़सील आहिनि? जी गुज़िरियल 2 ॾींहनि खां वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदड़ तेज़ बरसाति दादू शहर जे अक्सर पाड़नि खे ऐं रोडनि रस्तनि खे ॿोड़े छॾियो आहे। ड्रेनेज जे नाक़िस इंतज़ामनि सबबि के अॻुवाट उपा न वरिता विया जंहिंजे करे अक्सर शहर जा जेके मुख्य इलाइक़ा आहिनि SSP चौक आहे, कचहरी रोड आहे, कॉलेज रोड आहे, सिनेमा चौक आहे, न्यू चौक, शाही बाज़ार, स्टेशन रोड, अक्सर जेके इलाइक़ा आहिनि दादू शहर जा मुख्य उहे बि पाणीअ में ॿुॾल आहिनि। बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे जंहिंजे करे माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त बिजलीअ जी बदतरीन लोड शेडिंग आहे जंहिंजे करे अवाम जे अहंजनि में तेज़ीअ सां इज़ाफ़ो अची वियो आहे। साॻे वक़्तु बलोचिस्तान मां जेके नयूं वही आयूं आहिनि मुख़्तलिफ़ उन जे करे 5 ॼणा जेके आहिनि काछेवासी ॿुॾी विया आहिनि जिन मां 3 ॼणनि जी तस्दीक थी आहे त सदर लिगारी ऐं मज़हर लिगारी जा लाश हथ आया आहिनि जॾहिं त अली नवाज़ लिगारी अञा ताईं गुम आहे। उन्हनि जा वारिस पंहिंजे प्यारनि जा लाश ॻोल्हण में परेशान आहिनि ऐं नयूं वही अचण जे करे हर जेके साल सभई ॻोठनि जो राब्तो जेको आहे काछे जे ॻोठनि वाही पांदी खां गोरख खां यको जोही दादू शहरनि खां राब्तो उन्हनि जो सभई ॻोठनि जो कटिजी वञे थो ऐं हज़ारे माण्हू पाणी में फाथल हुजनि था। उन्हनि खे अनाज जा पीअण जे पाणी जा बिजली जा इहे मसइला जेके आहिनि मुश्किलातूं वधी वञनि थियूं पर हर भेरे अहंज माण्हुनि जा वधनि था पर उन लाइ के अॻुवाट इंतज़ाम नथा थियनि। जेके नयूं वही थियूं अचनि रोड रस्ता ॿुॾी था वञनि उन्हनि जे लाइ के पुलनि जा इंतज़ाम नथा थियनि जंहिंजे करे काछेवासी बरसातुनि या बोड या नयूं वही अचण जे करे इंतिहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी निज़ाम शेख तफ़सील ॾियण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। दादू मां निज़ाम शेख असांखे तफ़सील ॿुधाए रहियो हो। अव्हांखे आगाह कयूं पिया बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फौत थी विया आहिनि जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया जॾहिं त 2 ॼणनि जा लाश अटकिया विया आहिनि। हिक जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति वारो सिलसिलो जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में बरसाति बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो। दादू ज़िले जे गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां हिन महिल बि जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फौत थी विया आहिनि जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश अटकिया विया आहिनि जॾहिं त हिक जी ॻोल्हा जारी आहे। ॿिए पासे सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फौत थी वियो आहे जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में
बरसात बाद रोडन रस्तन ते पानी बेजी वो, जॾहिं त दादू ज़िले जे गुज़िरियल ॿिनि ॾींहंनि खां बिजली बंद है, जंहिं सबबि शहरी सख्त परेशान आहिनि। वहाँ आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहंनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया आहिनि। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया, जॾहिं त 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थियूं आहिनि। नौशरो, फिरोज़, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। कंबर, कंदकोट, मियां साहब, न्यू सईदाबाद, गड़ी खैरो में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीजी वियो आहे। दादू ज़िले जे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बिजली बंद आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहंनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सां ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। न्यू सईदाबाद जी सूरत हाल मालूम करण जे लाइ अब्दुल कादिर लाखो असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। अब्दुल कादिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, न्यू सैदाबाद ऐं भर पासे ॻोठनि में भलेनू काका, बखर जमाली, अगरो राऊ, ओल्ड सैदाबाद वक़्फ़े सां जेका आहे बरसात जारी आहे। जॾहिं हेठां वारा इलाइक़ा आहिनि जेके पाणी सां भरिजी विया आहिनि। जॾहिं त लाइट जो जेको निज़ाम आहे बहिराणियुनि जी जेके साइड वारा आहिनि जेके मुकमल तौर बंदि थी चुका आहिनि। जी अब्दुल कादिर, तफ़सील ॾियण लाइ अवांजी वरी महिरबानी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहंनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि, जॾहिं त 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो, फिरोज़, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। कंबर, कंदकोट, मियां साहब, न्यू सईदाबाद, गड़ी खैरो में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीजी वियो आहे। दादू ज़िले जी गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बिजली बंद आहे, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशान आहिनि। आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहंनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। इन हवाले सां डायरेक्टर मौसमियात सरदार सरफराज़ असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। जी वालेकुम अस्सलाम। सरदार सरफराज साहब, सिंध में बरसात जारी है, कब तक ये सिलसिला जारी रहेगा? देखें जी, ये सिलसिला आज का दिन भी है और कल का दिन भी, 2 दिन है अभी। कहीं कम कहीं ज्यादा, खासकर ऊपर जामशोरो और दादू और कंबर शदात कोट और जैकबाबाद और शिकारपुर उन अजला में ज्यादा तेज स्पेल मुतवक्की है आज भी, शाम को या रात को। तो बाकी जगहों में तो जनरली कहीं लाइट रेन है, कहीं मॉडरेट रेन है, इस तरह से ही है।
और गुज़श्ता दिन जैसे बहुत अच्छी बारिश हुई, तेज स्पेल हुआ नौशहर अफरोज डिस्ट्रिक्ट में और दादू में और नीचे फिर मीरपुर खास में और दीगर जगहों पर नवाबशाह में। तो इसी तरह से आज और कल भी ये दोनों दिन सिलसिला जारी रहेगा, लेकिन इसकी ज्यादा शिद्दत आज ही है, कल इसकी शिद्दत में कमी आ जाएगी और फिर परसों से सबसाइड कर जाएगा। सिंध के ऊपर से जो ये मानसून का स्पेल है ये परसों खत्म हो जाएगा। हाँ, कुछ इक्का दुक्का जगहों में जो नॉर्थ वेस्टर्न सिंध है जो बलोचिस्तान के साथ लगते हैं, जैकोबाद और कंबर शदाद कोट वगैरह, वहाँ पर इक्का दुक्का जगहों में हो सकती है। सरफराज साहब ये भी बताएं कि मुल्क के दूसरे शहरों में भी बरसात का सिलसिला अभी जारी है, ये कब तक जारी रहेगा? क्या अर्बन फ्लडिंग का कोई खतरा मौजूद है क्या? देखिए, दूसरे इलाकों में जैसे पंजाब के बेशतर एरियाज में पिछले 3-4 दिन से वहाँ भी भरपूर बारिश चल रही है, केपी के तमाम इलाकों में हो रही है। इसी तरह से कश्मीर और गिलगित बल्तिस्तान और खासकर केपी के जो शुमाली इलाके हैं और कश्मीर और गिलगित बल्तिस्तान, वहाँ पर चूंकि पहाड़ी इलाके होते हैं तो वहाँ पर तेज बारिश का जब स्पेल होता है तो तेजी से पानी इन पहाड़ियों से नीचे उतरकर वो सैलाबी रेले की या फ्लैश फ्लडिंग की सूरत पैदा कर देते हैं। बलूचिस्तान के भी कुछ एरियाज में हुआ है, ज़ियारत और आप ये उससे ऊपर जोब और उन चमन और जो लोरालाई और किला सैफुल्ला वगैरह के इलाके हैं, तो उन एरियाज में अगले 3 से 4 दिन तक ये स्पेल चलेगा, 29 तक एटलीस्ट चलेगा और फिर उसके बाद उसकी शिद्दत में कमी आ जाएगी। 30 से कह रहे हैं आगे फिर कोई इतना ज्यादा सिग्निफिकेंट स्पेल नहीं होगा चंद दिन तक। सरफराज साहब ये भी बताएं कि अभी तक किसी शहर में कितना वो बरसात रिकॉर्ड किया गया है मिलीमीटर? देखिए, सिंध की अब तक हम बात करें तो सबसे ज्यादा पटीदन जो नौशहर अफरोज डिस्ट्रिक्ट में पड़ता है वहाँ 120 मिलीमीटर बारिश रिकॉर्ड हुई है और इसी तरह से नवाबशाह में पिछले 2 दिन में 80 मिलीमीटर से ऊपर हो गई और उधर मीरपुर खास में 70 मिलीमीटर से ऊपर हो चुकी है और इसी तरह से दादू में 75 मिलीमीटर हुई है। तो सिंध में ये जो अजला थी, इसी तरह थरपारकर में पिछले दिनों का स्पेल मिला के कल और परसों तो वहाँ बहुत ज्यादा तेज नहीं हुई, लेकिन उससे पहले काफी तेज स्पेल हुआ था थरपारकर में, जो पिछला स्पेल था 7 तारीख से जो शुरू हुआ था 7, 8, 9, 10 तक। और इसी तरह से उमरकोट डिस्ट्रिक्ट, तो इन तमाम अजला में अच्छी तेज बारिश हुई है। और उधर तो आपके नॉलेज में होगा, पंजाब में सबसे ज्यादा जो है चकवाल, इस्लामाबाद, फिर नीचे लाहौर में 200 मिलीमीटर से ऊपर हो गई है पिछले स्पेल में, परसों तरसों जो हैवी रेंज हुई थी। इसी तरह से कश्मीर में भी बेशतर इलाकों में कहीं 70, कहीं 80, कहीं 50 और केपी के भी बेशतर इलाकों में इसी रेंज में अच्छी तेज बारिशें हो चुकी हैं। सरफराज साहब, KTN न्यूज़ को वक्त देने के लिए आपकी बड़ी मेहरबानी। थैंक यू। नाज़रीन, मौसमियात डायरेक्टर सरदार सरफराज असां सां गॾु मौजूदु हो। संदसि चवणो त 2 ॾींहंनि ताईं बरसाति वारो सिलसिलो जारी रहंदो। अवांखे आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछ जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणीअ में मच्छी जी शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया, जॾहिं त 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पियूं आहिनि। नौशहर फिरोज, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसाति जारी आहे। कंबर, कंदकोट, मियां साहब, न्यू सईदाबाद, गढ़ी खैरो में बरसाति सबबि पाणी भरिजी वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणीअ में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया आहिनि, 2 ॼणनि जा लाश हथ कया विया, 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। गढ़ी खैर जो सूरत हाल मालूम करण लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जानिब लोहर। जी जानिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गढ़ी खैरो ऐं पासे में 2 ॾींहं भी बरसाति जो वसकारो जारी रहियो। बरसाति सबबि अक्सर इलाइक़नि में बरसाती पाणी बीहण सबबि जेके शहरी मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।
ऐं जेका ताज़ो सूरत ताज़ो जेका पोखल सारनि जो गुज़ारो खे नुक़सानु पहुतो आहे जॾहिं त जेका आहे न गर्मी जो ज़ोर टुटी वियो तेज़ बरसात सबबु बिजली जी निज़ाम जेका आहे गरम बरम थी वई। जी जानब और तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी। अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबु काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो बि कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि जॾहिं त 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबु ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी पइजी वियो आहे। दादू ज़िले जी गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे जंहिं सबबु शहरी सख़्तु परेशान आहिनि। बरसात बाबति अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबु काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत बि थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया। 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबु ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थियूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी आहे। मियां साहिब जी सूरत हाल मालूम करण लाइ असांखे जॉइन कयो आहे इक़बाल साजिद। इक़बाल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु सॼी सिंध जी मियां साहिब शहर ऐं भरपासे में बि गुज़िरियल राति खां वक़्फ़े सां बरसात जारी आहे। मुसलसल बरसात खां पोइ मियां साहिब शहर जेके मेन रस्ता आहिनि, मेन रोड आहिनि, उनमें जेको आहे सो पाणी बीठी वियो आहे। लॻभॻि 1 फुट खां वधीक जेको आहे सो मेन रोड जेको बाबी मियां साहिब शिकारपुर रोड आहे उते जेको आहे सो बरसाती पाणी बीठल आहे जंहिं सबबु शहरनि खे जेको आहे सो सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। ऐं गॾोगॾु बरसात पवण खां पोइ जेको आहे सो बिजली जेको कारवां निज़ाम आहे उहो पिणु दरम बरम थी वियो आहे। राति देरि खां वठी बिजली जो निज़ाम मुकमिल तौर ते मुअतल आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेको आहे सो बिजली बहाल नथी सघी आहे। ऐं शहरनि में जेको आहे सो मुतालबो आहे सेपको अख़्तियारनि खां त जेका सो राति देरि खां जेका बंदि थियल बिजली आहे उहा पिणु बहाल कई वञे। ऐं जेको बरसाती पाणी जेको आहे रस्तनि ते बीठल आहे उहो यूसी इंतिज़ामिया ऐं जेको मुतालबो कयो आहे उहो पाणी जो उहो बि निकाल कयो वञे। जी इक़बाल साजिद, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी। अवां खे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबु काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि जॾहिं त 1 जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबु ॿारड़ो किरी फ़ौत थी वियो आहे। 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़ मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात वारो सिलसिलो जारी आहे। कंबर कंदकोट मियां साहिब न्यू सईदाबाद गढ़ी खैरो में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी पइजी वियो। दादू ज़िले जी गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे जंहिं सबबु शहरी सख़्तु परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबु काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। काछे में नई नली पाणी में मच्छी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया। कंदकोट जी सूरत हाल मालूम करण लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे रशीद सुमरो। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु गुज़िरियल राति थियण वारी बरसात जेको आहे त शहर खे तालाब में तब्दील करे छॾियो आहे। टावर चौक, सुजरा चौक, ईदगाह महला, मदरसा महला समेत या जेके बि महल आहिनि हिन वक़्तु बि उन महलनि में 1 फुट खां 1.5 फुट पाणी जमा आहे। टाउन इंतज़ाम, म्यूनसिपल इंतज़ाम ग़ाइबु आहे। जॾहिं त कारोबारी हज़रात शहरी जेके आहिनि उहे सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त इन गंदे पाणी ऐं बरसात जे पाणी में ॿाड़ा औरतूं घुरनि पियूं। उनजो इहो मुतालबो हुयो म्यूनसिपल अमले खां, ज़िले इंतज़ामिया खां, सिंध हुकूमत खां फिलहाल नोटिस वठी शहर जो जेको बरसात जो पाणी आहे उनखे निकाल करे असांखे जेको आहे त रिलीफ ॾिनो वञे। जी रशीद सुमरो, तफ़सील ॾियण लाइ अवां जी वॾी महिरबानी।
सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियलु आहे। काछे में नई नली पाणी में मछी शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया, 2 ॼणनि जा लाश हथ कया विया, हिक जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सां ॿारु किरी फ़ौत थी वियो आहे, 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। न्यू सईदाबाद जी सूरत हाल मालूम करण लाइ टेलीफोन लाइन ते बान सईदाबाद जी सूरत हाल मालूम करण लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे प्रदीप कुमार। प्रदीप, छा तफ़सील आहिनि? जी, मां सईदाबाद जे घर पासे मुसलसल बरसातुनि जो सिलसिलो जेको आहे वक़्फ़े सां जारी आहे। जॾहिं बरसातुनि सबबि मंछ ढंढ जे पाणी में 3 फुटनि ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। मंछ ढंढ में पाणी छित जेका आहे 107 RL मां 110 RL ताईं पहुची वई आहे, जॾहिं त मंछ ढंढ में नए गाज समेत काछे जे जाबी इलाइक़नि मां बरसातुनि जो पाणी जेको दाख़िल थी रहियो आहे। बंदनि जी सूरत हाल जेका इंतहाई ख़राब ॿुधाई वञे थी, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मंछ ढंढ में 3 फुट पाणी जो इज़ाफ़ो थियो आहे। जॾहिं त काछे जे ॻोठ वाही पांदी में मच्छी जे शिकार लाइ जेके 3 नौजवान ॿुॾी विया हुआ, जिन मां 2 जा लाश हथ कया विया, जॾहिं त हिक जी लाश जी अञा ताईं ॻोल्हा जारी आहे, जेको अञा ताईं सुञाणे थी सघियो आहे। जी प्रदीप, इहो ॿुधायो काछे में छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? काछे में नए जो पाणी जेको आहे सो मुसलसल वहे पियो। नए जो पाणी जो अचण जो सिलसिलो जेको आहे सो उहो हींअर मंछर में दाख़िल थींदे पियो वञे। मंछर ढंढ में पाणी जी सतह में जेका इज़ाफ़ो थींदो पियो वञे। मंछर ढंढ 24 कलाकनि जे अंदरि 3 फुटनि ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। प्रदीप कुमार, तफ़सील लाइ वञी वॾी महिरबानी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। बलोचिस्तान मां नयूं वही अचण सबबि काछे जा केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जोही ऐं काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो मुख़्तलिफ़ शहरनि सां ज़मीनी राब्तो बि कटियलु आहे। काछे में नई नली पाणी में मछी जे शिकार ते वियल 3 ॼणा लुड़ी विया, 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि, हिक जी ॻोल्हा जारी आहे। सखर में छित किरण सबबि ॿारु किरी फ़ौत थी वियो आहे, 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। नौशरो फिरोज़, मुबारकपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जारी आहे। कंबर, कंदकोट, मियां साहब, न्यू सईदाबाद, कड़ी खैरो में बरसात बाद रोडनि रस्तनि ते पाणी बीहजी वियो। दादू ज़िले जे गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे, शहरी परेशान आहिनि। नाज़रीन, PDA में सिंध में बरसातुनि दौरान 12 ॼणनि जी फ़ौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। PDA में तर्जुमान चयो आहे त बरसातुनि दौरान सभ खां वधीक फ़ौतगियूं थरपारकर में थियूं आहिनि, जिते 8 ॼणा फ़ौत थिया, 4 ॼणनि बदीन ज़िले में हयाती विञाई, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतुनि में 6 मर्द, 1 औरत, 5 ॿार शामिल आहिनि। असांखे आगाह कयूं पिया PDA में सिंध में बरसातुनि दौरान 12 ॼणनि जी फ़ौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। PDA में चयो आहे त बरसातुनि दौरान सभ खां वधीक फ़ौतगियूं थरपारकर में थियूं आहिनि, जिते 8 ॼणा फ़ौत थिया आहिनि, 4 ॼणनि बदीन ज़िले में हयाती विञाई आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतुनि में 6 मर्द, 1 औरत, जॾहिं त 5 ॿार शामिल आहिनि। नाज़रीन, पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। रावी, सतलज, चनाब ऐं झेलम दरिया में वॾी ॿोड़ जो ख़तरो आहे। PDA में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 30 जुलाई ताईं जारी रहण जी अकथी करे छॾी आहे। PDA में पंजाब चयो आहे त भारत जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट आहे। असांखे आगाह कयूं पिया पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। रावी, सतलज, चनाब ऐं झेलम दरिया में ॿोड़ जो ख़तरो ज़ाहिर। PDA में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 30 जुलाई ताईं जारी रहण जी अकथी करे छॾी आहे। PDA में पंजाब चयो आहे त भारत जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट आहे। असांखे आगाह कयूं पिया पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। रावी, सतलज, चनाब ऐं झेलम दरिया में वॾी ॿोड़ जो ख़तरो ज़ाहिर। PDA में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 30 जुलाई ताईं जारी रहण जी अकथी करे छॾी। PDA में पंजाब चयो आहे त भारत जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट रहे।
असांखे आगाह कयूं पिया पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। रावी, सतलुज, चनाब ऐं झेलम दरिया में वॾी ॿोड़ जो ख़तरो ज़ाहिर। PDA में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 3 जुलाई ताईं जारी रहण जी अगती करे छॾी आहे। PDA में पंजाब चयो आहे त बहार जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट रहे। असांखे आगाह कयूं पिया पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। रावी, सतलुज, चनाब ऐं झेलम दरिया में वॾी ॿोड़ जो ख़तरो ज़ाहिर। PDA में पंजाब सूबे में हलंदड़ बरसात जो सिलसिलो 3 जुलाई ताईं जारी रहण जी अगती करे छॾी आहे। PDA में पंजाब चयो आहे त बहार जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट रहे। PDA में पंजाब जो चवणु आहे त भारत जा डैम 90% ताईं भरिजी चुका आहिनि। इंतज़ामिया अलर्ट रहे। असांखे आगाह कयूं पिया पंजाब में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे।